नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन कुछ देर अॻु पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ी तकरीर कई ऐं तकरीर में कुछ अहम ॻाल्हियूं कयूं अथई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हुकूमत मुल्की इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिशि करे रही आहे। पहिरियां इलेक्शन कमीशन ऐं सुप्रीम कोर्ट खे बि हिन तकरार सेनेट जी चूंड में घेलियो वियो ऐं कुझु अहिड़ा क़दम खयां विया आहिनि जंहिंसां इदारनि खे तकरारी बणायो पियो वञे। इहा ॻाल्हि पहिरियां बि करे चुको आहे ऐं ॿीहर बि कई अथई, पर सुवाल इहो थो पैदा थिए त बिलावल भुट्टो ज़रदारी खे इहो ख़दशो छो आहे त इदारनि खे तकरारी बणायो पियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे स्पीच में इहो वाज़े कयो आहे त असां सेनेट चूंड खे तकरारी बणजणु न ॾींदासीं जेकॾहिं हुकूमत खे पंहिंजी अक्सीरियत ते यकीन आहे त हू चोर दरवाज़े खां अचण जी कोशिशि छो पई करे। हिकिड़े पासे इहा स्टेटमेंट आहे, ॿिए पासे अॼु सदारती रेफरेंस सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठो उन में जेके रिमार्क्स ॾिना चीफ जस्टिस साहिबु, उहे चीफ जस्टिस साहिब जा रिमार्क्स मां पंहिंजे पैनल्सनि सां शेयर करणु चाहींदुसि। चीफ जस्टिस साहिबु चयो आहे त अफ़सोस जिन धुरनि मीसाक जमहूरियत में इन ॻाल्हि ते ठाह कयो हो त असां ॻुझी वोटिंग खे ख़तमु कंदासीं ऐं उन नाला वरिता आहिनि बाक़ाइदे नून लीग ऐं पीपल्स पार्टी जा, हाणे उहे पंहिंजे ठाह तां फिरी वियूं आहिनि। हाणे इन ॿिनि शयुनि खे अॼोकी हैपनिंग्स खे साम्हूं रखूं था। सवालु मुंहिंजो इहो आहे त सेनेट चूंड खे तकरारी केरु पियो बणाए, छो पियो बणायो वञे ऐं जेकॾहिं सेनेट चूंड तकरारी थिए थी त उन खां पोइ छा थींदो। मुंहिंजो इन्हनि सवालनि जे पुठियां पस मंज़र जेको आहे उहो इहो आहे जेको मुख़्तलिफ़ हल्कनि में घणो डिस्कस में आहे, जंहिंजो बिलावल भुट्टो ज़रदारी बि डिस्कस कयो ऐं सदारती रेफरेंस जेको हले वेठो सेनेट में उन में बि इहा ॻाल्हि डिस्कस थी आहे त पैसा ॾियण ऐं वठण जी जेका वीडियो साम्हूं आई आहे उन शक शुबहनि खे वधाए छॾियो आहे सेनेट जी चूंड में। ऐं इहा वीडियो जंहिं दावा कई पई वञे त पीपल्स पार्टी जे MPA पैसा ॾिना हुआ, वठंदड़ PTI जो MPA हो जेको अॻूणो सूबाई वज़ीर हो PTI गवर्नमेंट KPK जो। हाणे इन वीडियो खे बेस बणाए हुकूमती हल्का इन ॻाल्हि ते ज़ोर भरे रहिया आहिनि त छो त सेनेट चूंडुनि में हॉर्स ट्रेडिंग थींदी आहे, पैसनि जी ॾे वठि थींदी रही आहे, इन लाइ ओपन बैलेटिंग कराई वञे ऐं जेकॾहिं ओपन बैलेटिंग थिए थी त हुकूमत जो फ़ाइदेमंद वञे थी ऐं जो अपोज़िशन जा उन ते एतिराज़ आहिनि ऐं मुमकिन तौर ते को अहिड़ो नतीजो अचे थो जंहिं ते अपोज़िशन या हुकूमत राज़ी ॿिन्ही मां का हिकु धुर नथी थिए त उहे ॾिसण में अचे पियो त उहे अल्टीमेटली अदालत जो दरवाज़ो खड़काईंदा। पोइ अदालत कहिड़ो फ़ैसिलो ॾींदी, इहे मुख़्तलिफ़ सवाल आहिनि। सभ खां पहिरियां हलूं था नसीर मेमण साहिब ॾे। नसीर मेमण साहिबु, सेनेट चूंड केरु तकरारी बणाए पियो, छो पियो तकरारी बणाए ऐं जेकॾहिं तकरारी बणिजे थी त उन खां पोइ छा थींदो, तव्हांजो तज़ियो कहिड़ो हूंदो साईं? तव्हांजो को आख़िर में चयो न जेकॾहिं उहा तकरारी बणिजे थी, मुंहिंजो ख़्याल आहे त उहा तकरारी बणिजी चुकी आहे। कहिड़े पासे बि ॻाल्हि थिए उहा हाणे तकरारी थी चुकी आहे। रुगो गुज़िरियल 3 ॾींहंनि जी जेका हियरिंग्स आहिनि कोर्ट रूम जूं ऐं उन में जेके रिमार्क्स आहिनि उहे त ॾाढा गौर सां ॿुधण जहिड़ा आहिनि ऐं उन मां सबक़ु पढ़णु घुरिजे, उनखे सम्झणु घुरिजे। ॾाढा चिटा रिमार्क्स आहिनि, पाणदारा उहो वर्डिक्ट कोन्हे पर रिमार्क्स हिकिड़ो माहौल ज़रूरु ठाहिनि था। ऐं अॼु बि जेके केतिरा रिमार्क्स 2-3 ॾींहंनि खां अहिड़ा आहिनि जेके ॾिसो जॾहिं केसिस में हिकिड़ी पॉलिटिकल हीट जनरेट थियल हुजे ऐं तमामु सीरियस कंट्रावर्सी थियल हुजे त मुंहिंजी नाचीज़ राय आहे त जेके अदालत जा मानायता जज आहिनि उन्हनि खे अहिड़े क़िस्म जा इवन अणसिधा इशारा बि न ॾियणु घुरिजनि जंहिंमां हुननि जी का पंहिंजी टेंडेंसी नज़र अचे। ही त कॉन्स्टिट्यूशन जी एक्सप्लेनेशन लाइ पिटीशन विधी वई आहे न। बाक़ी पहिरें मीसाक जमहूरियत थियो, उन्हनि में उन्हनि तय कयो, पोइ छो न कयनि, इहे त हिकिड़ा पॉलिटिकल अफेयर्स आहिनि न। मीसाक जमहूरियत जो को कॉन्स्टिट्यूशन या आइनी रोल, पोइ मीसाक जमहूरियत में ॿियूं बि ॻाल्हियूं, पोइ उहे बि ॻाल्हियूं करणु घुरिजनि। उन्हनि ते अमल न थियो आहे, उन्हनि खे ॿियनि धुरियुनि जिन वायोलेट कयो आहे पोइ उन्हनि जा बि नाला खॼणु घुरिजनि। इहे त तमामु घणा किसा आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त इदारनि जो जेको ओवरऑल ॾेख जीअं नज़र था अचनि, मुमकिन आहे मां नथो चवंदो हुनजो इंटेंशन ई हूंदो, पर एटलीस्ट जीअं परसेप्शन डेवलप पियो थिए, जीअं नज़र थो अचे त इदारनि जी जेका अणधुरियाइप आहे उहा मुतासिर थी आहे ऐं उनजी पूरी पुराणी बि हिस्ट्री आहे। ऐं हींअर हिकिड़ो साफ़ लॻे थो हिकिड़ो माहौल ठहे पियो। ही मिसाल तौरु ओचितो वीडियो किथां नाज़िल थी वई, असां तव्हां कॾहिं इहो सोचियो त वीडियो किथां नाज़िल थी? वीडियो जे कंटेंट ते त इन्वेस्टिगेशन जी ॻाल्हि हले पई। केरु इहो पुछे थो त इहा इन वक़्त ते कंहिं लाइ थी, भरी कंहिं, मार्केट में कीअं आई, इन जे पुठियां ॿिया बि त 100 क्वेश्चन आहिनि। हर शइ जी टाइमिंग ॾाढो मैटर थी करे। सो ही सॼो माहौल ठहे पियो, पर थींदो छा त इन सां हुकूमत सची ॻाल्हाए त पंहिंजे लाइ परेशानियूं वधाईंदी। टकराव जेतिरो वधीक थींदो, हुकूमत मां हमेशह अॻु में गुज़ारिश कई, टकराव हुकूमतुनि जे फ़ाइदे में न वेंदो आहे, ॿाहिरां उन जे लाइ प्रॉब्लम्स आणींदो आहे।
पर रुगो हुकूमतुनि जी ॻाल्हि हुजे हा त ख़ैर कल्ह मूंखे मोज़िज़ जज जा जेके जुमिला आहिनि उहे त ॾाढा वरींग आहिनि। कल्ह डाउन में जेका रिपोर्ट थिया आहिनि हुन चयो त जेकर मुतनासिब नुमाइंदगीअ में सीटूं न आहियूं माण्हुनि जूं त पोइ पार्टियुनि जूं त पोइ हीउ निज़ाम फहको करे सघे थो, कोलैप्स करे सघे थो। इहा ॾाढी हिकिड़ी वरींग क़िस्म जो सेंटेंस आहे। इहा मूंखे त ॾाढी सूरत हाल पॉलिटिकली टेंशन वारी डेवलप थींदी पे नज़र अचे। जी नसीर साहब, शबीर शेर साहब, अवां के पिया ॾिसो हिन सॼे सिनेरियो खे? सवाल उहो ई आहे जीअं डेवलपमेंट्स थियनि वेठियूं, जेकॾहिं मुमकिना तौर ते तकरारी बणिजे थी सेनेट चूंड, पोइ कहिड़ो आइनी बहरान जनम वठी सघे थो, पोइ मामला कहिड़े पासे वञी सघनि था? सूरत हाल इंतिहाई ख़राब रुख ॾांहुं पई वञे, तमामु घणो ख़राब रुख ॾांहुं पई वञे। ऐं जेकॾहिं इहो क्लेश थो थिए पियो सेनेट इलेक्शन्स जो, ऐं जेके रिमार्क्स असांजा जज साहब ॾियनि था जेके उन्हनि खे ॾियणा ई कोन्हनि के, इहे हुननि जा रिमार्क्स जेके आहिनि से जजमेंट जो हिसो थींदा था वञनि पिया। ऐं सॼो मुल्क इहो सम्झे पियो त जजमेंट कहिड़ी ईंदी। ऐं मीसाक जमहूरियत जी उन्हनि खे ॻणती आहे, उन मुआदे जी उन्हनि खे ॻणती आहे। उनमें त इहो बि हुयो त 5 सालनि जी जेका चूंडियल हुकूमत हूंदी उनखे पूरो थियण जो जेको हूंदो उहो हक़ हासिलु हूंदो, उनखे अध में केरु डीरेल कोन कंदो। उनखे जेका आहे सा नई अदलिया डीरेल कयो, न को खूह आयो, न को ॿियो को तरीक़ो थियो, इहा ई अदलिया ई जे उनखे अची डीरेल कयो। उन्हनि खे 5 साल पूरा करणु कोन ॾिनई, उन्हनि खे पंहिंजा उहे यादि कोन था अचनि पिया त हिन मीसाक जमहूरियत ते मुआदो हिननि वटि थियो छा? उहो मीसाक जमहूरियत जो मुआदो ई मुल्क खां ॿाहिरि थियो हुयो। उहो को हींअर जेको आहे सो न को PLD जो हिसो आहे, न को कॉन्स्टिट्यूशन जो हिसो आहे। न ई उनखे जेका आहे सा असां कोर्ट जो वर्डिक्ट चई सघूं था, जंहिंमें कोर्ट उनखे रेफरेंस थी करे या रेफर थी करे। रेफर हमेशह जेके आहिनि से उहे थींदा आहिनि जेके अदालती फ़ैसिला हूंदा आहिनि, उहे मुल्की हुजनि या बैन अल-अक़वामी फ़ैसिला हुजनि। ऐं कॾहिं बि पार्टियुनि जे विच ते जेकॾहिं के मुआदा या के ठाह थींदा आहिनि, उन्हनि खे अदालत कॾहिं बि जेका आहे उहा रेफर न कंदी आहे, न कोई उनजो को रेफरेंस ॾींदी आहे। हे पहिरियों मुक़दमो आहे ऐं ही पहिरीं अदालत आहे जेका हिकिड़ा प्राइवेट सियासी पार्टियुनि जा मुआदा उन्हनि खे बाक़ाइदे रेफरेंस तौर ते थी पेश करे पई, हवाले तौर पेश थी करे पई, रिपोर्टेड ऐं अनरिपोर्टेड केस वांगुरु थी अची पेश करे पई। हिन में इहो ज़ाहिर आहे त असांजे मुल्क जे अंदरि म्यांमार वारी सूरत हाल पैदा कई पई वञे, जारी बि ऐं उनमें अदलिया पाण पार्ट बणजंदी थी वञे पई, उनमें हिसो बणजंदी थी वञे पई। सुभाणे जेकॾहिं इन्हनि कॉन्स्टिट्यूशनल इदारनि में जेको आइनी इदारनि में सुभाणे तकरार थो पैदा थिए पियो ऐं का थोरो हुनखे नथी वञे पई त इहे धांधलियूं थियनि, असां हिननि नतीजनि खे नथा वञूं पिया, त अहिड़ी सूरत हाल में हुननि खे लाइन ॾिनी पई वञे त तव्हांखे छा करणु खपे। ऐं कल्ह वारा जेके रिमार्क्स हुया उहे बिल्कुलु खुलम खुला रिमार्क्स हुया। बाक़ाइदगी साण जेका था चयो वियो त पोइ हिननि इदारनि जो छा थींदो, पोइ तव्हां सोचियो त हीअं थींदो। जे मुंहिंजा प्राइम मिनिस्टर वारी जेका धमकी आहे उहा ज़ाहिर पई थिए त अपोज़िशन वारा रोईंदा, माना जेकॾहिं अपोज़िशन वारा नतीजा खणी था वञनि पिया त उहे जेके से बाक़ाइदगी सां उन्हनि खे धूड़ करे ॿिए पासे जेको आहे शबीर साहब इहा सूरत हाल इंतिहाई भयानक थींदी पई वञे। शबीर साहब, उहो त ज़ाहिर आहे, वी शुडंट हैव कमेंट ऑन दैट इन दैट सेंस। अदालत जो इंटेंशन अदालत बहितर सम्झी सघे थी, पर तव्हां पॉलिटिकल एस्पेक्ट्स में जीअं बिलावल चयो त मार्च हाणे थींदो, सेनेट में वॾो मार्च थींदो, ऐं मां पॉलिटिकल सिनारियो ते तव्हां खां पुछणु चाहियां पियो। पॉलिटिकल सिनारियो में हीअ जेकॾहिं को रूट नथो निकिरे, को रस्तो नथो निकिरे, पोइ पॉलिटिकली छा थी सघे थो? ॾिसो न, सियासतदान बिलावल जी जेका ज़बान आहे न, उहे हींअर ख़ौफ़ज़दा नज़र पिया अचनि, इहे ॾिनल पिया नज़र अचनि। इहे हुननि जा रिमार्क्स इहे कोन्हनि त को हुनखे उहे इहो त चवनि मतिलबु आहे त पोइ लॉन्ग मार्च आहे, तमामु घणा मार्च शुरू थींदा ऐं ज़ाहिर आहे त माण्हू जेके आहिनि से रोडनि ते निकिरींदा, रस्तनि ते निकिरींदा। जेकॾहिं इन क़िस्म जी अदारनि मुदाख़लत कई ऐं हिकिड़े आइनी इदारे खे हलणु न ॾिनो ऐं पंहिंजे मर्ज़ीअ ते जेके धुरियूं हलाइण थियूं चाहिनि पोइ उन्हनि हलाइण जी कोशिशि कई त ज़ाहिर आहे त सिविल वार वारी सूरत हाल पैदा थींदी। उनखे उहो था कनि पिया। सियासी ढांचो जेको आहे ऐं सियासी सूरत हाल जेका वञे पई हुकूमत जे ख़िलाफ़, उनजो रुख मोड़ियो पियो वञे, उनखे बाक़ाइदगी सां खाना जंगी तरफ़ पियो मोड़ियो पियो वञे। अहिड़ी सूरत हाल ई कान ई असांजे इलेक्शन जी, सेनेट जे इलेक्शन जी, जहिड़ी तरह सां हींअर अदलिया पैदा पई करे या जेके रूलिंग क्लिक जेका हुक्मरान दौरा जेका उहा पई पैदा करण जी कोशिशि करे, अहिड़ी सूरत हाल ई कान आई। सोचियल सम्झी हिकिड़े मनसूबे तहत, हिकिड़ी साज़िश तहत इन सूरत हाल खे एॾी तमामु भयानक जेको आहे सो रुख ॾिनो पियो वञे।
जी शबीर साहब, बिल्कुलु पधरे पट पई आहे। जी शबीर साहब, इनाम भट्टी साहब, तव्हां खे पिया सम्झो जेकॾहिं तकरारी मुमकिना तौर ते थी वञे सेनेट इलेक्शन, अपोज़िशन बि उनखे क़बूल न करे, हुकूमत बि क़बूल न करे, पोइ पाकिस्तान जे पॉलिटिकल सीन जो फ्यूचर में अव्हां कीअं पिया ॾिसो, किथे बीहंदी असांजी सियासत, किथे बीहंदी हुकूमत ऐं किथे बीहंदी अपोज़िशन? हूअं त जनरली पाकिस्तान में हर इलेक्शन तकरारी थी रही आहे, उहो केतिरी दावा करे उहे जनरल इलेक्शन जेके हुजनि उहे त पंहिंजी जॻह ते थींदियूं रहंदियूं आहिनि, पर ही पहिरियों भेरो आहे जॾहिं सेनेट जो हिकिड़ो अहिड़ो माहौल जुड़ियो आहे जेको जेतिरा बि स्टेप्स खयां विया आहिनि उन्हनि जे अंदरि इन्हनि शयुनि खे जहिड़ो के ॼाणी ॿुधी पोइ सोचे सम्झे इहो कयो वियो आहे त भले इदारा कंहिं तरह सां टकराव में अचनि। जंहिं तरह सां पहिरीं जेको आहे सो रेफरेंस सुप्रीम कोर्ट जे हवाले कयो वियो, वरी जंहिं तरह सां पार्लियामेंट जे अंदरि जेको आहे अमेंडमेंट आणण जी कोशिशि कई वई बिल में, वरी उन जे मथां ऑर्डिनेंस आंदो वियो। इन क़िस्म जा इहे टई जेके बि क़दम आहिनि उहे त सिधो सो वाज़े कनि था त इदारनि खे कंहिं न कंहिं तरह सां टकराव जे तरफ़ वठी वञण जे लाइ हिकिड़ी जहिड़ो पेशरफ़ थी चुकी आहे। हाणे मूंखे सम्झ में इहो नथो अचे त इन जे पुठियां इंटेंशन्स कंहिंजा आहिनि। आया इन मौजूदा हुकुमरान धुर जा इंटेंशन इहे आहिनि त भले इन्हनि शयुनि जी एतिरी हैयत थिए जो टकराव जी नौबत जेका अचे उहा अहिड़ी अचे जंहिंमें इदारनि खे हिक ॿिए जे साम्हूं हाणे बीहारे छॾनि, या उनजे पुठियां को ॿियो आहे, जेकॾहिं को ॿियो आहे या ख़ुदि हीअ सरकार आहे, तॾहिं बि आउं सम्झां थो त हिन वक़्तु जेका सूरत हाल बीठी आहे उन में कंहिं न कंहिं तरह सां जेके बि नतीजा ईंदा, जेका बि सूरत हाल बीहंदी, टकराव खे जनम ज़रूरु ॾींदी। इन टकराव जे नज़र में हिकिड़ो जेको सुप्रीम कोर्ट जूं जंहिं क़िस्म जूं वर्डिंग्स आयूं पए, रिमार्क्स आया पए, शुरू में जेका ॻाल्हि कई वई त जेको रेफरेंस मोकिलियो वियो आहे इहो कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो आइनी मुझारो कोन्हे जंहिं ते सुप्रीम कोर्ट जेको आहे सो का वज़ाहत करे या ओपिनियन ॾिए। ॿ मैटर्स हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि लीगल, ॿिया हूंदा आहिनि पॉलिटिकल। पॉलिटिकल सिस्टम जो जेको हुन में आइन में स्ट्रक्चर हूंदो आहे उन ते सुप्रीम कोर्ट का बि हुनजी तशरीह नथी करे सघे, छाकाणि त ऑलरेडी इंटरप्रीटेड आहे, क्लियर आहे, जंहिंमें सिधो सो जॾहिं वर्डिंग्स लिखियल हुजनि त वोट कहिड़े तरीक़े सां थींदो। मां नथो सम्झां त इन ते कंहिं क़िस्म जी का तशरीह जी ज़रूरत हुजे त इन मां छा मुराद आहे त वोट कीअं थींदो। हाणे जॾहिं उनखे इन तरह सां विलोड़ियो पियो वञे त हाणे ज़रूरु वरी जंहिंखां पोइ जंहिं क़िस्म जो सदारती ऑर्डिनेंस आंदो वियो, जंहिंखे वरी कंडीशनल बणायो वियो त सुप्रीम कोर्ट जेकॾहिं असांखे चयो त उनखे उअं ई रहण ॾियो जीअं अॻे आहे त पोइ उन ते अमल कयो वेंदो, पर जे हुननि न कयो त पोइ वरी इन ते कयो वेंदो। त यानी इन मां मुराद इहा आहे त ऑलरेडी हिकिड़े इदारे खे टकराव जे तरफ़ उनजे साम्हूं मुंहं में का शइ ॾेई छॾियऊं। यानी तव्हांजे ख्याल में हुकूमत बिल्कुलु कोशिशि करे पई त इदारनि खे तकरारी बणायो वञे ऐं बणाए रहिया आहिनि। जेके स्टेप्स खयां आहिनि इन सेनेट वारी इलेक्शन जे मामले में उहे सभिनी इदारनि खे हिक ॿिए जे साम्हूं अची बीहारण जे बराबरि आहिनि। जी इनाम साहब, हलूं था अमर सिंधू साहिबा ॾे। अमर सिंधू साहिबा, हुकूमत जेकॾहिं जीअं इनाम साहब जी ॻाल्हि खे वठिजे, तकरारी बणाइणु चाहे थी, या तकरारी बणाइण जी कोशिशि करे रही आहे, जेका बिलावल भुट्टो ज़रदारी बि एलिगेशन हयो हुकूमत ते, पोइ ही तकरार किथे दंग कंदो, वे आउट कहिड़ो थी सघे थो? पोइ मां सम्झां थी त ही तकरार ईअं आहे जीअं मेले में जेका असां मेलो फिटाए उनमें चंद गंढी छोड़ ऐं चंद जेके आहिनि से हू माण्हू हुनजो फ़ाइदो वठंदा आहिनि, चंद जेके आहिनि से हमेशह ताक में वेठल जेके आहिनि से माण्हू फ़ाइदो वठंदा आहिनि। पाकिस्तान जी बदकिस्मती इहा आहे त पाकिस्तान जे सियासी निज़ाम खे बार बार जेका असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे डीस्टेबलाइज़ करे नॉन सिविलियन जेके फोर्सिस आहिनि उहे माना कहिड़े बि क़िस्म जी थी सघनि थियूं, नॉन सिविलियन फोर्सिस उन मां फ़ाइदो वठंदियूं रहंदियूं आहिनि। जेकॾहिं इदारा तकरारी थियनि था ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त ख़ान साहिबु को हिकिड़ो इदारो न छॾियो आहे, उहो इलेक्शन कमीशन हुजे, उहा नेब हुजे, उहा सुप्रीम कोर्ट हुजे, उहा तव्हांजो जेको आहे सो फौज हुजे, को हिकिड़ो इदारो न आहे जंहिंखे हिन तकरारी बनाइण जी कोशिशि न कई हुजे, छाकाणि त जीअं तकरारी हूंदा तीअं हिन जे इक़्तिदार जी जेको आहे सो वक़्तु आहे उहो वसी थींदो वेंदो ऐं हिनखे इहो जेको आहे सो पॉलिटिकल सेंस हिन जो इहो आहे त हक़ीक़ी तौर ते जीअं त हिन ते इल्ज़ाम बि इहो आहे त जेको आहे सो सिलेक्टेड वज़ीर आज़म आहे
सिलेक्टेड वज़ीर आज़म हिन पॉलिटिकल सिस्टम जे अंदरि सियासी निज़ाम जे अंदरि ऐं जेका असां ख़ासि तौर ते पार्लियामेंट जी निज़ाम जे अंदरि हींअर हुनजी ऑक्सीजन बंदि थी वई आहे त हू इक़्तिदार खे वधीक कीअं जेका असां मसनूई तौर ते ज़िंदा रखी सघे। उन मसनूई तौर ते ज़िंदा रखण जे लाइ पार्लियामेंट जे हुजण जे बावजूदि मुसलसल ऑर्डिनेंस आणनि ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो था त कॾहिं फ़ौज खे जेका असां गेली अचण उन में त जेका असां मूंसां गॾु बीठी आहे हुनखे ख़बर आहे, हू मुंहिंजा फ़ोन थी टेप करे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करण। वरी जेके से अदलिया जे जजनि जे बारे में जेके से उनजा रिमार्क्स रिकॉर्ड ते आहिनि। नेब जे बारे में हू जेको चवंदो रहियो आहे त को अहिड़ो इदारो मां नथी सम्झां त जेको हिन तकरारी बनाइण जी कोशिशि न कई हुजे। सवाल हिकिड़ो इहो आहे त हिन सॼे पॉलिटिकल सिस्टम खे जंहिंजो अदलिया इशारो करे चुकी आहे उहो ॾही पवंदो। उन ॾही पवण ते नुक़सानु कंहिंजो आहे? मां सम्झां थी जेको ही पॉलिटिकल सिस्टम खे न हलाइण जो सभ खां वॾो जेको आहे नुक़सानु आहे उहो पाकिस्तान जी न रुगो जमहूरियत खे आहे पर जी अमर साहिबा हिकु भेरो ॿीहर अवां सां राब्तो करण जी कोशिशि कयूं पिया। मां पंहिंजे प्रोडक्शन टीम खे चवंदुसि त मुश्ताक मीरानी साहिब खे लाइन ते वठनि जे उन्हनि खां बि असां तजियो वठी सघूं हिन अहम मामले ते। हलूं था ॿिए सवाल ॾे ऐं ॿी बि इंतिहाई अहम हैपनिंग आहे। उहा हैपनिंग आहे हफ़ीज़ शेख साहिब जो सेनेट चूंड लाइ जहांगीर तरीन सां राब्तो करणु। जी नाज़रीन, अॼु यूसुफ रज़ा गिलानी अॻूणे वज़ीर आज़म जा काग़ज़ात सेनेट में नामज़दगी काग़ज़ात मंज़ूर थी विया। परवेज़ रशीद साहिब जेको नून लीग जो रिप्रेज़ेंटेटिव हो उन जा काग़ज़ात नामंज़ूर थिया, रद्द थी विया। हैरत अंगेज़ तौर ते फैसल वावड़ा जंहिं ते ॿिटी शोहरे ते इल्ज़ाम आहिनि, सीरियस एलिगेशन आहे, उनजा कराचीअ में काग़ज़ात मंज़ूर थी विया। काग़ज़ात जी मंज़ूरी दौरान पीपुल्स पार्टी ऐं PTI जा कारकुन पाण में टकराव बि थी पियो। बहरहाल सवाल उहो ई रहंदो, हफ़ीज़ शेख साहिबु सेनेटी चूंडुनि में कामयाबीअ लाइ जहांगीर तरीन सां राब्तो कयो आहे। कुझु हल्का इन ॻाल्हि खे ईअं भेटे रहिया आहिनि त हफ़ीज़ शेख जी चूंड जेको मुक़ाबिलो आहे उहो यूसुफ रज़ा गिलानी हफ़ीज़ शेख जो बज़ाहिर साम्हूं, पर इहो असुलु मुक़ाबिलो हाणे आसिफ़ ज़रदारी वर्सेस जहांगीर तरीन थींदो। पर सवाल इहो आहे जंहिं माण्हू ते हेॾा वॾा एलिगेशन हुआ कुझु महीना अॻे 6-8 महीना अॻे ऐं प्राइम मिनिस्टर जा जेके इमीडिएट आइड्स आहे माना हुनजा वॾा अहम वेझा साथी उन्हनि एलिगेशन हया जहांगीर तरीन साहिब ते। ऐं इहो नज़र पियो आयो त खंड स्कैंडल ऐं ॿियनि मामलनि खां पोइ जहांगीर तरीन साहिब फ़िलहालु त पॉलिटिकल एरिना में मौजूदगी न रहंदी या उहो एॾो ताक़तवर तरीक़े सां मौजूदु न रहंदो। पर हाणे सवाल इहो थो पैदा थिए, छा हफ़ीज़ शेख जे राब्ते खां पोइ जहांगीर तरीन उन ई क़ुवत उन ई अफ़ादियत सां हिकु भेरो ॿीहर पॉलिटिकल एरिना में अची पंहिंजे अॻूणे ऐं मौजूदा ॿिन्ही सूरतुनि में रहंदड़ नाणे वारे विफ़ाक़ी वज़ीर खे बचाए सघंदो? यादि रहणु खपे त जॾहिं फस्ट टाइम जहांगीर तरीन परवेज़ मुशर्रफ दौर में काबीना जो हिसो थियो या उन सिस्टम जो हिसो हो तॾहिं बि हफ़ीज़ शेख नाणे वारो सलाहकार हो। हींअर बि आहे। टियों भेरो हफ़ीज़ शेख पीपुल्स पार्टी में दौर में थियो पर उन दौर में ज़ाहिरी आहे जहांगीर तरीन न हो। हलूं था नसीर मेमन साहिबु। नसीर मेमन साहिबु, तव्हांजो छा ख़्यालु आहे? हफ़ीज़ शेख साहिबु जेका हींअर यादि कयो आहे जहांगीर तरीन खे, जहांगीर तरीन गेम में डिफरेंस पैदा करे सघे थो? तमामु इम्पोर्टेंट प्लेयर आहे ऐं PTI खे त हुनजे वर्थ जी ख़बर आहे। हुननि ॾिठो 2018 में त जहांगीर तरीन कहिड़ी तरह पंहिंजो चमत्कार ॾेखारियो ऐं जेको ख़ुसूसी जहाज़ भरिजींदा जंहिं लाइ इहो कॾहिं बि ख़्यालु न हो त हिन में का करप्शन शामिल हूंदी, छो त हू मुल्क जे भले लाइ हड़ामड़ा माण्हू कंदा न की इलाही मुल्क सां मोहबियत हूंदा त 50-60 करोड़ वीचारा ख़र्च करे छॾींदा। जी सही था चओ, सो जेकर पोइ अलाह साईं नसीब कयो मोटी मिलिया त ठीकु आहे न, त वतन जे लाइ त नंढी ख़िदमत आहे उहो कंदो रहियो वीचारो, उन्हनि खे ख़बर हुई। तो मूंखे लॻे थो त हाणे हुनखे अंदाज़ो आहे, इहो ज़हन में रखिजो। मूंखे टियों बि इहा ॻाल्हि गुज़ारिश कई त जेको गिलानी ऐं हुनजो जेको सराइकी कनेक्शन आहे उहो बि हिकिड़ो फैक्टर आहे। इन खे हू सम्झनि था त इहो इन्फ्लुएंस करे सघे थो। त हींअर ताईं हुननि जहांगीर तरीन खे पहिरें त भला मॉरली ॿुधाइनि छो था अप्रोच कनि, जॾहिं हुननि जी पंहिंजी इन्वेस्टिगेशन चयो त जहांगीर तरीन शुगर स्कीम जो बेनिफिशियरी, इहो हाणे स्टेब्लिश्ड आहे। अच्छा, जेकर या उहा चवनि त रिपोर्ट ग़लति हुई, कुझु बि कोन हो, हुन वीचारे ते असां इल्ज़ाम आहियूं, माफ़ी वठनिसि। पर जे चवंदा रिपोर्ट सही आहे त पोइ कहिड़े मुंहं सां था पोइ ही जेके इंसाफ़ जा ऐं शफ़ाफ़ियत जा ऐं वॾा ही अलमबरदार आहिनि कहिड़े मुंहं सां था हुन सां ॻाल्हाइनि? ॿिन्ही मां का हिकिड़ी शइ त ग़लति हूंदी न। दे नो हिज़ इन्फ्लुएंस लेवल, तंहिंजे करे हुनजे पुठियां आहिनि। ऐं सीरियस चैलेंज आहे पंहिंजो हुकूमत खे सेनेट में। इन जे करे जेतिरा बि हुकूमत जा तरफ़दार आहिनि जिते बि आहिनि उहे सभु वीचारा पंहिंजे वसार सभु थोड़ियूं खणी हुनखे टेके ॾियण लाइ पहुची विया।
पर ही जेको चयो पियो वञे त इलेक्शन वुड बी बिटवीन आसिफ ज़रदारी एंड जहांगीर तरीन, जहांगीर तरीन जीअं एंट्री थी आहे इहा सोशल मीडिया ते डिस्कस वेठो हले, तव्हां हिन सां एग्रीड आहियो त यूसुफ रज़ा गिलानी लाइ जेकॾहिं आसिफ ज़रदारी एतिरी कोशिशि कंदो ऐं जेकॾहिं हीउ अची वियो त हफ़ीज़ शेख खे खटाइण लाइ असुलु मुक़ाबिलो इन्हनि ॿिन्ही जे विच में थींदो? अल्टीमेटली यूसुफ रज़ा गिलानी समूरनि नंबर्स जी स्पीड खे ॾिसण खां पोइ बि जेकॾहिं इस्लामाबाद मां बीहण ते राज़ी थियो आहे त हुनखे का त एश्योरेंस ज़रूरु हूंदी, ऐं उन सतह जी एश्योरेंस, उन सतह जी जेका ख़ातिरी आहे उहा सची ॻाल्हि आहे त हीअ जेका पॉलिटिकल गेम हले थी हिन मुल्क में उन में इन जहिड़ी महारत, मां हुनखे डिफेंड नथो कयां त सही आहे, पर उहा जेका महारत आहे उहा ज़रदारी साहिब खां अलावा कंहिं ॿिए वटि आहे कान, उहो ही नोज़ त उहो कार्ड कीअं प्ले कंदो आहे। सो इन जे करे यूसुफ रज़ा गिलानी खे इहा का त तसली, को त आसरो, का त हिकिड़ी चिणग उमेद जी नज़र आई हूंदी जो उतां वञी उहो बीठो आहे। सिंधी माल प्रैक्टिस ही गंद वर्सिस गंद जो जहिड़ो आहे, माज़रत आहे, ही कोन उसूल वर्सिस उसूल जो जहिड़ो हिन मुल्क में कोन पियो थिए। पर ठीकु आहे, जेकर सरकारी हुक्मरान थोरो गंद ते बीह सघे थी, टिनि चइनि हंधनि तां कोशिशि करे सघे थी त कॉन्स्टिट्यूशन जंहिंमें को बि बाम कोन्हे उनखे रीडिफाइन करायो वञे त पोइ ॿी धुर बि आख़िर छा कंदी, उहा बि इहा ई टैक्टिक्स यूज़ कंदी। रही ॻाल्हि आख़िरी मां गुज़ारिश कयां त जिन खे बि ॻणती आहे त मुतनासिब निमाइंदगी न थी त छा थींदो, निज़ाम कोलेप्स थींदो, शफ़ाफ़ियत ख़तमु थी वेंदी, सेनेट मुतबर इदारो आहे, उहे सभु हलाए छो विसारे वेठा त कुझु अर्ज़ु वॻु इन ई ऐवान में अदम एतमाद जी तहरीक में छा थियो, तॾहिं हलाए छो चुप आहे, तॾहिं सेनेट छो न मुक़दस हुई, तॾहिं वोट छो न मुक़दस हो, तॾहिं सीक्रेसी जी रेस्पेक्ट छो न हुई, इहे सभु सुवाल हुननि खां केरु पुछी हींअर न बि सघे कॾहिं न कॾहिं सुवाल थींदा। जी नसीर साहब, हलूं था अमर सिंधु साहिब ॾे। अमर सिंधु साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? अमर साहिब, तव्हांखे आवाज़ु अचे पियो मुंहिंजो? असां कोशिशि कंदासीं हिकु भेरो ॿीहर पंहिंजी प्रोडक्शन टीम में चवंदासीं त अमर सिंधु साहिबा खे लाइन अप कनि। हलूं था शबीर शेर साहिब ॾे। शबीर साहिब, तव्हांजो छा ख़्यालु आहे? हफ़ीज़ शेख हिकु भेरो ॿीहर यादि कयो आहे जहांगीर तरीन खे, जहांगीर तरीन केतिरो इफेक्टिव प्लेयर साबित थींदो हफ़ीज़ शेख खे खटाइण में या इन सेनेट इलेक्शन में? ॾिसो न, हफ़ीज़ शेख खे इन जे करे त गुज़िरियल इलेक्शन में हुन जोड़ तोड़ करे हिनखे खटायो हुयो, ऐं हिन विच जे दौरान जेको हशर कयो वियो जहांगीर तरीन सां ऐं हुनखे मुल्क खां ॿाहिरि कढी या मुल्क जे अंदरि जेके स्कैंडल हुन जे मथां ठाहिया विया, हालांकि हुन में ॿिया बि घणा जेके हुकूमती किरदार जे करेक्टर हुया उहे बि हुन में शामिल हुआ। हुननि स्कैंडल्स में खंड जो स्कैंडल हुजे, कणक जो स्कैंडल हुजे, जेके बि स्कैंडल हुया हुननि में सभिनी में शामिल हुया। उहो हफ़ीज़ शेख जा उहे थोरा त कोन विसारे सघियो हूंदो न हिन महिल, जंहिं अॻु में बि हिनखे उन ई जेका आहे कोशिशि करे कटायो हुयो ऐं हुनजी सॼी इन्वेस्टमेंट थी ऐं उहो ई ATM तौरु इस्तेमालु कयो हुयो। अच्छा, तव्हां अहम ॻाल्हि पिया कयो, मां हिकिड़ो भेरो तव्हांखे इंटरप्ट कंदुसि। तव्हांजो ख़्यालु आहे त हफ़ीज़ शेख साहिबु साथारी रहियो आहे जहांगीर तरीन जे, सॼी जेका बि हुन ते एलिगेशन्स या जेको बि हुन ते मुबैन तौरु इल्ज़ाम मढ़िया था वञनि उन में? न, साथारी जी मां ॻाल्हि नथो कयां पियो, मूं इहा ॻाल्हि थो कयां उन दौरान हिन कहिड़ो रोल प्ले कयो हफ़ीज़ शेख जेका आहे सा हुनखे क्लियरेंस ॾियारण में या जे दौरान उहो अताब जो निशानो हुयो उन कहिड़ो जेको आहे हुन सां रोल प्ले कयो जो हींअर जहांगीर तरीन हिन जी जेका असां मदद कंदो? माना तव्हांजो ख़्यालु आहे त न कंदो? तव्हांजो ख़्यालु बिल्कुलु कोन कंदो, हिन ते उहो पाण ख़ामोश आहे ऐं कंहिं बि मसइले में को बि रोल हींअर अदा करण लाइ उहो तयारु कोन्हे को। उहो अॻु में ई ख़ौफ़ज़दा, अॻु में ई मां स्कैंडल्स जो शिकार थियुसि, मथां वरी हाणे ही नयूं फिल्मूं शुरू थियूं आहिनि त उहा का मुंहिंजे मथां न कर के। इन अहिड़ी सूरत हाल में हो मुंहिंजे ख़्याल में त बिल्कुलु ख़ामोश जेका असां तमाशाई बणिजी वेही रहियो आहे ऐं परे कार्नर वठी वेही रहियो आहे। हुन में हिनखे या अहिड़े कंहिं ॿिए कमज़ोर मोरे खे उहो फ़िलहाल मदद करण जे पोज़ीशन में न आहे। जी अच्छा, न इन में तव्हां आख़िरी पॉइंट अहम ॻाल्हि कई आहे, तव्हांखे हिन वक़्तु हिन अॼोकी सिनेरियो में जहांगीर तरीन कमज़ोर मोहरो नज़र अचे थो? हींअर कमज़ोर छा, बिल्कुलु नज़रअंदाज़ कयल मोहरो आहे, इग्नोर कयल मोहरो आहे, जंहिंमें जेके इक़्तिदार जूं धुरियूं आहिनि उहे हुनखे बिल्कुलु हींअर नज़रअंदाज़ करे चुकियूं आहिनि। जॾहिं त हुनखां ख़ौफ़ज़दा बि आहिनि त उहो किथे कुंड में वेही को न को कमु हिन हुकूमत जे ख़िलाफ़ ऐं इक़्तिदार में वेठल परमनेंट धुरियूं जेके जोड़ तोड़ जूं माहिर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कुझु न कुझु करे रहियो हूंदो ऐं कुझु न कुझु कंदो हूंदो, उहे हुनजे लाइ ख़ौफ़ज़दा आहिनि, जंहिंजे करे हफ़ीज़ शेख जेका हुनजो उहो इशारो ॾिनो आहे त भई हाणे असांजो थोरो ख़्यालु कजांइ, असांजो थोरो टारो कजांइ। अच्छा अच्छा, शइ जेका आहे त उहा या ज़ाहिर इफेक्टिव माण्हू आहे, असरअंदाज़ आहे, उहो सोसाइटी ते, समाज ते, पॉलिटिक्स ते असर रखे थो पियो ऐं ख़ासि तौर सां जेके इक़्तिदार जी क्लब जेका आहे हुनजो परमानेंट मेंबर आहे, उहो आर्ज़ी मेंबर बि न आहे, हुनजो परमानेंट मेंबर आहे, हुनजो इंफ्लुएंस आहे, हुते हुनजो असर आहे,
उहो उनजो असर जो आहे न किथे न किथे को न को कमु ज़रूरु कंदो, जंहिंमें हींअर जुरियूं जेके आहिनि से लुॾियल आहिनि उन में जेको आहे सिर्फ़ु जेका सियासी पॉलिटिकल सूरत हाल हिते शबीर साहब मां शॉर्टली जुरियूं जेके नाराज़ आहिनि उहे उन्हनि जो बि इन में रोल अथव। शबीर साहब हिते शॉर्टली मूंखे तव्हां ॿुधाइजो शॉर्टली जेकॾहिं मुमकिनात सियासत मुमकिनात जी रांदि आहे ऐं ॿीहर एरिना में वापसि अचे थो हफ़ीज़ शेख जी हिमायत में जहांगीर तरीन, पोइ अवां सिनेरियो खे किथे था ॾिसो मुमकिनात में शॉर्टली ॿुधायो। उहो उन सूरत हाल में जेके आहिनि से जेके हिन महिल हुकूमत जूं जेके मुमकिनात आहिनि उहे कुझु बहितर थी सघनि थियूं, जेके कमज़ोर मुमकिनात आहिनि जंहिंमें हुकूमत जूं सूरत हाल जेके हुकूमत जे पिचिस जेके कमज़ोर आहिनि उहे थोरो बहितर थी सघनि थियूं, पर हुनजो अचणु मूंखे मुश्किल थो लॻे पियो ऐं हिन महिल ताईं हुनखे राज़ी करण लाइ कंहिं बि क़िस्म जी कोशिशि वग़ैरह न कई वई आहे। जी शबीर साहब, इनाम भट्टी साहब तव्हां खे पिया ॾिसो हफ़ीज़ शेख जो जेको राब्तो कयो आहे जहांगीर तरीन सां, जाने के बाद तेरी याद आई, हींअर इन्हनि खे हाणे वरी यादि आयो आहे त इहो ई वाहिद माण्हू आहे जेको कंहिं तरह सां ATM वर्सेस ATM मुक़ाबिलो करे सघे थी। त मूंखे लॻे थो त हफ़ीज़ शेख मौजूदु सरकार जो माण्हू कोन्हे पर असुल जिन धुरनि जो माण्हू आहे। उन्हनि उनखे इहो रस्तो ॾेखारियो हूंदो त बाबा हिन माण्हू सां वञी जेकॾहिं तूं राब्तो करी ऐं उहो तुंहिंजे लाइ मदद करे त तुंहिंजे लाइ आसानी पैदा थी सघे थी, छाकाणि त जहांगीर तरीन जा फैमिली रिलेशन्स गिलानी ऐं पोइ मखदूम पोइ इहे सभु जेकॾहिं पाण में ॻंढींदो त उन पासे खे ॾिसबो त उहो पासो उन्हनि खे ॾाढो ख़तरनाक पियो नज़र आयो, जंहिंजे पस मंज़र में हिननि जेको आहे इहा शइ हलाइण शुरू कई हूंदी त हिनखे हफ़ीज़ खे उन सां करे वेंदा लाइन अप। ऐं ॿी शइ जेका थींदी जेकॾहिं जहांगीर तरीन इन शइ ते राज़ी थी थो वञे ऐं हफ़ीज़ शेख जी मदद करे थो ऐं हफ़ीज़ शेख चूंडी अचे थो त पोइ सम्झो त इन सॼी गेम जे पुठियां वरी अञा का ॿी गेम थींदी जंहिंमें घटि में घटि एटलीस्ट जीअं अॻे हफ़ीज़ शेख हमेशह ऑन सेफ साइड रहंदो आहे, उहो त हमेशह सेफ साइड ते रहंदो, पर जहांगीर तरीन बि वरी सेफ साइड ते हूंदो, जेका हिन वक़्तु हुनखे थोरी घणी छिक आई जंहिंमें शुगर स्कैंडल में जेको हुन ते आयो हेतिरो सारो बार उन मां हू बची त वियो पर थी सघे थो अॻिते हली करे न बची सघे। पर जेकॾहिं इन तरह सां हाणे जेका ही नई थींदी चेंज सेटलमेंट जेका थींदी उन में थी सघे थो हू पंहिंजो फ्यूचर प्रोटेक्शन जे लाइ का अहिड़ी शइ कंदो हुजे। ॿी प्लस में आउं इहो बि चवंदुसि त जहांगीर तरीन जे ताक़त जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त जंहिं तरह सां शुगर स्कैंडल थियो जेकॾहिं इन जॻह ते ॿियो केर बि माण्हू अहिड़ो हुजे हा त मां नथो सम्झां थो बची सघे हा, बावजूदि सरकारी धुर में वेठल हुअण जे हुनखे मुल्क बि छॾिणो पियो, वापसि वरी मोटी आयो पर हींअर सेफ साइड ते आहे पर उनखे को बि लोॾो न आयो आहे। त इहा शइ साॻी फ्यूचर में जेकॾहिं हुकूमतूं तब्दील थियूं थियनि का ॿी धुर अचे थी त पोइ हुनजो नतीजो छा थींदो, त इन करे मूंखे लॻे थो त का असुल सगारी धुर असुल जेके मालकान जेके इक़्तदार जा धनी रहनि था उन्हनि ई इहो हफ़ीज़ शेख खे रस्तो ॾेखारियो आहे ऐं उन जे ई करे हू जहांगीर तरीन जे पुठियां लॻो हूंदो ऐं जहांगीर तरीन जे करे इहो वाकई रोल अदा करे थो वञे त पोइ गीलानी खे टफ टाइम सिर्फ़ु ई ॾेई सघे थो, छाकाणि त गीलानी खे वरी सपोर्ट में आसिफ ज़रदारी जंहिं तरह जी का सेटलमेंट कई हूंदी या जंहिं तरह जी हुन रिथा कई हूंदी उहे काउंटर सिर्फ़ु इन सां ई थी सघनि था। जी जी इनाम साहब तव्हांजो तजियो चयो। अमर सिंधु साहिबा तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हेलो अमर साहिबा मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे अचे पियो? जी हाणे मूंखे वरी सवाल रिपीट कयो। जी जी हिकिड़ो तव्हांजो पोयों सुवाल उन तजियो वध में रहिजी वियो त पंहिंजो राब्तो मुनक़िदा थियण जे करे हिकिड़ो तव्हां पंहिंजे पोएं सुवाल जे जेको मूं अव्हां खां पुछियो हो त मुमकिना तौर ते जेकॾहिं इदारनि में टकराव थिए थो त पोज़ीशन कहिड़ी हूंदी उनखे वाइंड अप कजो। ॿियो हफ़ीज़ शेख जो जेको राब्तो थियो आहे जहांगीर तरीन सां इनखे अव्हां खे पिया ॾिसो? ॾिसो मां इहो सम्झां थी जेको टकराव आहे न उहो टकराव ख़ासि तौर ते उहा गैर मुस्तहकम जेका हुकूमत आहे उन जे मफ़ाद में वक़्ती तौर ते त थी सघे थो पर हक़ीक़तन असांखे ॾिसणु खपे त हीअ ई रियासती इदारनि ते टिको लॻाइण ऐं उनखां पोइ उनजी जेका असां डिग्निटी उनजी ऑनर उनजी कॉन्स्टिट्यूशनल जेका इंस्टीट्यूशनल जेका असां उनजी ऑनर आहे हक़ीक़तन उनखे माना जेका असां इरिवर्सिबल डैमेज आहे इरिवर्सिबल डैमेज ऐं उन इरिवर्सिबल डैमेज खे जेका असां हिन हुकूमत खे अगरि करणु ॾिनो पियो वञे या इन जे इशारे ते जेका असां इहे सभु कुझु शयूं थियनि पियूं उहे फोर्सिस जेके हिनखे कंट्रोल या इन डैमेज खे मैनेज करण माना जेका असां
पोज़ीशन में आहिनि मां सम्झां थी त उन्हनि खे ज़रूरु करणु खपे वक़्ती फ़ाइदे लाइ वंस डैमेज अची वियो उन खां पोइ पॉलिटिकल सिस्टम जे अंदरि जेका स्टेबिलिटी न आहे उहा न रुगो इकोनॉमिक्स खे तव्हांजे डिफेंस खे तव्हांजी हर माना रियासत जी हर सिक्योरिटी खे उहा उन जे लाइ थ्रेटनिंग आहे मां इहो माना वर्जायां थी तंहिंजे करे इदारनि खे तकरारी थियण खां बचायो वञे इदारनि खे हुकूमत जी पार्टी थियण खां बचायो वञे इदारनि खे कॉन्स्टिट्यूशनली जी उन्हनि जा असाइन रोल आहिनि उन मुताबिक़ अहिड़ो तासुर न ॾिनो वञे त हू जेका जानिबदारी अच्छा हाणे सवाल अचे थो त जेको आहे जहांगीर तरीन आहे हुनजो राब्ते जे लाइ मां इहो चवां त जहांगीर तरीन बि जेको आहे सो उहो कार्ड आहे जेको मां नथी पई सम्झां त जिन फोर्सिस ख़ान साहब जी हुकूमत खे बरक़रार रखण जो सोचियो आहे उन्हनि फोर्सिस जे इजाज़त या मंज़ूरी या उन खां सवाइ जेका असां का ही मूव थी हुजे ऐं उहा मूव इहा आख़िरी कोशिशि आहे जंहिंमें ख़ान साहब जी हुकूमत त मुमकिन आहे बची वञे छाकाणि त मां हिन सॼे सिस्टम जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि हर मुमकिन शइ थी सघे थी सवाल इहो आहे त जेकॾहिं वरी वापसि अचे थो त ख़ान साहब जी पंहिंजी क्रेडिबिलिटी पंहिंजी हुकूमत जी क्रेडिबिलिटी नेब जी क्रेडिबिलिटी ॿियनि इदारनि जी क्रेडिबिलिटी कहिड़ी रहंदी ऐं ख़ान साहब जेॾी महिल चोर डाकू करे जेका असां उन में पार्लियामेंट में ॻाल्हाईंदो आहे इहे साॻा जेके लफ़्ज़ हिन जे मुंहं ते जेके आहिनि से लॻी सघनि था हक़ीक़तन जेका बि फ्री ऐं फेयर सेनेट इलेक्शन थिए थी पई फ्री ऐं फेयर इन सेंस में बिहाइंड द सीन जेके शयूं थींदियूं आहिनि उहे पहिरीं बि थींदियूं आहिनि पोइ बि थींदियूं रहंदियूं ऐं जेका असां उन्हनि जे लाइ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अगरि थी बि सघे थी तॾहिं जॾहिं उहे वन पेज ते हुजनि नंबर वन नंबर सेकेंड ॿी जेका ही मूव आहे इहा मूव मां सम्झां थी त कंहिं हद ताईं जेका असां माना ही कोशिशि त हूंदी त सेनेट में ख़ान साहब जी साख बचाई वञे पर मां वरी बि वर्जायां थी पंहिंजा लफ़्ज़ ऐं मां उन ते क़ाइमु आहियां त जेका हिन डेमोक्रेटिक ऐं पॉलिटिकल प्रोसेस जे अंदरि जेका उनजी साख वेंदी ऐं उन में डैमेज अल्टीमेटली डैमेज ख़ान साहब खे आहे हू खटे थो या हाराए थो इन खे ॿीहर वापसि जेकॾहिं पंहिंजे ट्रेज़री बेंचिस ते आणे थो त उन खां पोइ उनजी साख माना इंतिहाई जेका हींअर गैर मक़बूलियत जी इंतिहा ते पहुतल आहे उहा अञा वधीक गैर मक़बूल थींदी जी अमर साहिबा नाज़रीन प्रोग्राम में असांखे जॉइन कयो मुश्ताक मीराणी साहब वेलकम चवंदा मुश्ताक मीराणी साहब अव्हांखे प्रोग्राम में शामिल थियण लाइ मुश्ताक साहब छो त प्रोग्राम में अव्हां लेट इन थिया आहियो इन जे करे सवाल मां हिकिड़ो भेरो ॿीहर रिवाइज़ कंदुसि जेको मां सभिनी पैनलिस्टनि खां पुछां पहिरियों सुवाल इहो आहे त जेको सिनेरियो नज़र अचे पियो बिलावल भुट्टो ज़रदारी जेका अॼु तक़रीर कई आहे उन चयो आहे त इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिशि कई पई वञे सेनेट खे तकरारी बणाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं जेकॾहिं हिननि खे पंहिंजी अक्सरियत ते यकीन आहे हुकूमत खे त उहे चोर दरवाज़े खां अचण जी छो पिया कोशिशि कनि मुंहिंजो सुवालु आहे जेकॾहिं मुमकिना तौर ते इदारनि में तकरार थिए थो ऐं का सिचुएशन अहिड़ी पैदा थिए थी जंहिंमें हुकूमत ऐं अपोज़िशन खे ॿिन्ही खे का शइ मंज़ूरु न हुजे पोइ मुमकिना तौर ते कहिड़ो बहरान जनम वठी सघे थो उहो बहरान कहिड़े पासे जनम वठी सघे थो ऐं उनजा कहिड़ा सियासत ते असर पवंदा ऐं ॿियो मुंहिंजो सुवालु आहे हफ़ीज़ शेख जेको राब्तो कयो आहे हफ़ीज़ शेख हींअर अहम राब्तो कयो आहे जहांगीर तरीन जो सॼे पस मंज़र खां वाक़िफ़ आहियो उनखे अव्हां खे पिया ॾिसो पहिरें सुवाल जो त जुनेद वेरी सिंपल सुवालु आहे न उहो इहो आहे आइन में लिखियलु आहे त बाबा इहा जेको सेनेट जी इलेक्शन थींदी सीक्रेट बेल्ट मां थींदी यकीननि जॾहिं इहो आइन ठहे पियो या इहा शइ शिकल रखी हूंदऊं इहो बि उन्हनि जे ज़हन में हो त जेकॾहिं सुभाणे मेंबर पंहिंजे पार्टीअ खे छॾे करे ॿियनि पार्टीअ जे मेंबर खे ॾियनि इहो पॉसिबल आहे पोइ उहो उन्हनि अज़म्पशन कयो त मेंबर जो पंहिंजो ज़मीर आहे त हू पंहिंजे पार्टी जे माण्हुनि खे वोट ॾे या ॿिए पार्टीअ जे वोट खे ॾे इन जो मक़सदु आहे त इंडिविजुअली मेंबर जेको आहे प्रोविंशियल असेंबली जो या क़ौमी असेंबली इस्लामाबाद जे हवाले सां उहो पंहिंजे ज़मीर मुताबिक़ ॾे बुनियादी तौरु इहो आहे ठीकु आहे हाणे उन जे तहत सुप्रीम कोर्ट हाईएस्ट जुडिशरी आहे या इवन इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान उहो कुझु बि नथी करे सघे वन लाइन क्लियर लिखियल आहे आइन में त बाबा इहो सीक्रेट बेल्ट आहे इन खां हटी करे बाक़ी जेकॾहिं का ॿिया इरिलेवेंट सुवाल था अचनि को अदारो पंहिंजे मर्ज़ीअ सां उनखे चेंज थो करे त बहरान त ईंदो ई ईंदो उहो फितरी तौरु हूंदो सेकेंड कल अव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई मां उनखे रिलेट थो करणु चाहियां अॼु जे सवाल सां बेसिकली मुंहिंजो पस मंज़र अॼु सवाल रखण जो इहो कल अव्हां चयो त जेकॾहिं इहा सूरत हाल ईअं बरक़रार रही त अॻिते हली करे मे बी
तकरार वधे थो त असांजूं अदालतूं सेनेट इलेक्शन खे नल एंड वाइड करे सघनि थियूं। तव्हां इहा ॻाल्हि कल्ह कई। इहो इन जे करे जुनेद बिल्कुलु मां चयो इन जे करे जो मसइलो इहो आहे त जुडिशरी खां वठी पॉलिटिकल फोरम ते रिलेवेंट डिस्कशन नथी थिए। मिसाल जे तौर कंहिं अदारे में या जुडिशरी में इहा डिस्कशन थी फॉर एग्जाम्पल त बाबा मीसा के जमहूरियत में नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी चयो त ओपन बेल्ट हूंदो, हाणे छो था चवनि त सीक्रेट बेल्ट हूंदो। पर जॾहिं जुडिशरी हमेशह आइन जी जेका तशरीह तॾहिं कंदी आहे जॾहिं में को कॉम्प्लिकेशन आहे। हिते त वेरी सिंपल इहो आहे त बाबा सीक्रेट बेल्ट हूंदो, ॿियो को लफ़्ज़ इफ बट जेतोणीकि न हीअं त आहे ई कोन न। हाणे इन खां हटी करे जेकॾहिं का बि शइ थींदी त यकीनन बहरान थींदो ई थींदो। ऐं ॿी ॻाल्हि आहे त जेको सुप्रीम जेका इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान उन ते तव्हां ज़ोर रखो फॉर एग्जाम्पल, या पॉलिटिकल जेके पार्टीज़ आहिनि मुख़्तलिफ़ बयान ॾियनि, इहो सॼो माना क़यास थो पैदा करे या अॻिते हली जेतिरो क़यास थींदो उहो ॾाढो ख़तरनाक थींदो ऐं उन में सभु जेके आहिनि सो अदारा उन में इन्वॉल्व थींदा। हाणे सेकंड क्वेश्चन आहे जहांगीर तरीन जी हिकु भेरो ॿीहर मंज़र ते अचणु, हफ़ीज़ शेख जो हुन सां राब्तो करणु, इहो केतिरो पॉलिटिकल अरेना ते मौजूदा सूरत-हाल में असरअंदाज़ थी सघे थो? तव्हां छा था सम्झो जहांगीर तरीन पंहिंजो किरदारु अदा कंदो? बिल्कुलु कंदो। इन जे करे त साउथ पंजाब में प्लस फ्रंटियर में प्लस बलोचिस्तान में जिते हाणे ॾिसो उन सां साॻी लिंक जेका मां कंटिन्यूस थो कयां हिन में त जॾहिं अचे इहो थो त भई इन्वर्टेड कामा में त मेंबर पंहिंजे ज़मीर मुताबिक़ फ़ैसिलो कंदा त इनसाइड त उते पावर ऐं पैसो ऐं ब्लैकमेलिंग जा जेके इंस्ट्रूमेंट उहे यूज़ थींदा। हाणे उन में जेके बि धुरियूं इन्फ्लुएंस कनि थियूं जंहिंजे में कंहिं फर्द या पार्टी जे अंदरि के माण्हू आहिनि उहे उनजे इन्वॉल्व हूंदा त उहो उन ज़मीर इन्वर्टेड कामा में ज़मीर जे मुताबिक़ वोट कोन ॾींदा पर ॿी कंहिं चमक जे ज़रिए वोट ॾींदा। त ज़ाहिर आहे त हाणे त इलेक्शन आहे ऐं बाक़ाइदे हीअ इलेक्शन आहे। इन जे करे जो सेनेट जी तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे कानून साज़ीअ में इहो ई अदारो आहे जेको यूज़ थी सघे थो न या नथो यूज़ थी सघे या सुभाणे इलेक्शन खां पोइ बि इहो अदारो कंटिन्यूटी कंदो। त माना हिन अदारे जो तमामु इम्पोर्टेंट आहे। इन जे करे हाणे ईअं सम्झो त सभु जेके मोहरा आहिनि सभु इंस्ट्रूमेंट आहिनि सभु छा चवंदा आहिनि देयर इज़ नो लॉ इन द वार एंड द लव। तो हिन वक़्तु बि सेनेट जी इलेक्शन में चई सघूं था त पंहिंजे न को लॉ कोन्हे को छा बि थी जी मुश्ताक साहब, सभिनी पैनलिस्टनि जी वॾी महिरबानी जे अहम मौज़ू ते पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कयो। हफ़ीज़ शेख जो साथ ॾींदो या न ॾींदो जहांगीर तरीन, उन में असांजे पैनलिस्ट शबीर शर साहब जी राय आहे त उहो कॉर्नर थियल आहे, उहो न ईंदो, उन जो डिफरेंट ओपिनियन आहे। ॿियनि पैनलिस्टनि जो ख़्यालु आहे त उहो ईंदो ऐं पंहिंजो हिकिड़ो सर्टेन लेवल जो रोल अदा कंदो। नज़र हिते प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।